सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे अखियुनि सां आहे त संभाले करे हलणु, उनजो वास्तो न कंहिं पुण्य सां आहे न कंहिं पाप सां आहे। अखियुनि जो वास्तो उहे आज़ादु आहिनि, उनजो कमु आहे असांखे संभाले करे हलणु। अखियुनि जो वास्तो पुण्य ऐं पाप सां कुझु बि कोन्हे। असां संभाले करे हलूं इन करे उन जी ॾींहुं, पर उहो असांजे मथां आहे असां वरी अखियुनि खे कहिड़े अंदाज़ सां इस्तेमालु कयूं था। जेकॾहिं उनखे सचे साईं जो दर्शन करायूं था, मालिक जे द्वार ते वठी वञूं था, चङो दर्शन ॾिसे थो, उते वेही करे प्यार मोहबत सां उनखे असां ध्यायूं था, त पोइ जेतिरो जेतिरो असां अखियुनि खां चङो कंदासीं, चङो ॾेखारींदासीं, ओतिरो ओतिरो असांखे पुण्य मिलंदो वेंदो, ओतिरी चङाई मिलंदी वेंदी। पर जेतिरो अखियुनि सां असां ग़लति ॾिसण जी कोशिशि कंदासीं, ग़लति तकड़ जी कोशिशि कंदासीं, ग़लति नज़र जी कोशिशि कंदासीं, त पोइ उन सां ओतिरो पाप वधंदो वेंदो, लॻंदो वेंदो। तंहिंजे करे गौर सां ॾिसणु, चिताए ॾिसणु, उनमें पुण्य बि आहे, उनमें पाप बि आहे। उनजो दर्शन करणु, प्यार सां अखियुनि खे भरणु, मुंहिंजी रहमत सां भरणु, ओतिरो पुण्य बि आहे। पर ग़लति नज़र ऐं ग़लति नियत, उहो ओतिरो पाप बि आहे। पोइ जेतिरो जेतिरो उनमें गहराई थींदी वेंदी, ओतिरो ओतिरो पुण्य ऐं पाप ॿई मिलंदा वेंदा। पर अखियुनि जो मेन कमु आहे ॾिसणु, उन सां न कोई पुण्य आहे न को पाप आहे। जेका चीज़ साम्हूं आहे उहो ॾिसण में ईंदी, उनखे को रोके बि नथो सघे। जेका चीज़ साम्हूं आई, चङी अचे या मंदी अचे, सुठी अचे या ख़राबु अचे, जेका अखियुनि साम्हूं ईंदी उहा ॾिसण में ईंदी सही। उन सां वास्ते सां कोई बि पुण्य पाप कोन्हे। पर एतिरो ज़रूरु आहे त उहा असांखे ठोकर खां बचाईंदी आहे। उनजो कमु आहे ठोकर खां बचाइणु, बसि एतिरो। त साॻे नमूने इहा चीज़ असांखे सम्झाईंदी आहे त पंहिंजी ज़िंदगी खे बि असां ठोकर खां बचायूं। जीअं असां जहिड़े अंदाज़ सां अखियुनि जो इस्तेमालु कंदासीं, उहो पुण्य बि हूंदो, पाप बि हूंदो। साॻे नमूने सां जहिड़ो जीवन खे जीअंदासीं, तहिड़ो असां ते असर बि पवंदो। जेकॾहिं चङे नमूने अकुल सां, सम्झ सां, ॿुधी सां, प्यार सां, इज़त सां, महिनत सां, लगन सां, ईमानदारी सां, बहितर अंदाज़ सां कमु कंदा वेंदासीं, त पोइ ओतिरो ओतिरो असां तरक़ी कंदा वेंदासीं, ख़ुशी ख़ुशहाली थी वेंदी, सभु कुझु बहितर कंदा वेंदासीं। जेतिरो जेतिरो असां उन उबता कमु कंदासीं, मनमानी कंदासीं, पंहिंजी मर्ज़ी हलाईंदासीं, ग़लति कंदासीं, दोखो कंदासीं, अॻिते हली करे उनजो न रिज़ल्ट ख़राबु ईंदो ऐं असां पोइ ते पवंदासीं। इन करे असां ॾिसंदा आहियूं, असां कॾहिं जेकॾहिं सही हूंदो आहे त पोइ घाटे खे बि नफ़ो करे सम्झो वेंदो आहे, पर ग़लति हूंदो आहे त पोइ कमाई खे बि घाटो करे सम्झो वेंदो आहे। उनजो सिधो मिसाल हूंदो आहे, जॾहिं असां सही नमूने कमु कंदा आहियूं त चवंदा आहियूं थोरो खटियो घणी बरकत। भई जेकॾहिं घटि बि कमायोसीं त बरकत ज़्यादा पवंदी, असांखे इज़त वधीक मिलंदी। असां जेको आहे घणो कुझु कमाईंदासीं, असांखे भाग वधीक खुलंदो। छाकाणि सही कमाईंदासीं, ग़लति इस्तेमालु थींदो ई न, असां सही कंदासीं।
ग़लति जो ई त नतीजो ग़लति निकिरंदो, छो निकिरंदो? इन करे चइबो आहे भई सही कमाई खे थोरी कमाई घणी बरकत सां आम इस्तेमालु करणो। पर जेकॾहिं ग़लति तरीक़े सां कमाइबो आहे त पहिरियों चइबो आहे अब खोट त नथो करे। हाणे खोट जो मक़सदु आहे कमी या घाटियो। हाणे जंहिंखे चवंदा आहियूं असां तूं खोट करे थो, वरी कमाल जी चीज़ आहे। अच्छा जेको खोट करे थो उहो त तौर हुजे, माप हुजे, कुझु बि हुजे, उन ते वधारो हुजे थो, घाटियो त ॿिए ॾे थिए थो न। जेको तौर में माप में खोट करे थो, जेको घाटियो तोरे थो ॿिए को घटि वधे थो या ॾिए थो, उहो त वधीक कमाए थो। खोट त साम्हूं वारे जी आहे न, उनखे खोट थोरी आहे, उनखे त कमाई आहे, उनखे त वधारो अचे थो जेको करे थो। पर चइबो उनखे अञा खोट त नथो करे, खोट नथो करे, माना हाणे तोखे लॻे थो तूं कुझु खोट करे वठे थो, पर अॻिते हली करे या खोट कमी ॾींदुई, तंहिंजे करे पाण खे संभाले करे हल। बाद में संभालण जो के इशारो ॾिनो वेंदो आहे, सम्झायो वेंदो आहे भई जो ग़लति नतीजो ग़लति ई निकिरंदो। तंहिंजे करे असां पंहिंजी ज़िंदगी में अखियूं असांखे ॿुधाईंदियूं आहिनि पंहिंजो पाण खे जे ठोकर खां बचाए करे हलंदा आहियूं, साॻिए नमूने सां ग़लति को बचाए करे हलूं। इज़त मान शान हुजे, असां प्यार सां हलूं, चङे नमूने हलूं, चङो कंहिंसां बहितर वहिंवार कयूं, कंहिंसां चङो हलण जी कोशिशि कयूं। जेतिरी जेतिरी असां चङाई ऐं बहितर वहिंवार कंदासीं ओतिरो ओतिरो असांखे इज़त मिलंदी वेंदी। असां जेतिरो नज़र नीयत खे बहितर रखंदासीं, चङो रखंदासीं, ओतिरो हर को जी में जायूं ॾींदो, असां इज़त सां वधंदासीं।